अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी आज जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा, जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा, कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे सिंध जो देवमालाई किरदारु सिराज। मुरतब ताज जोयो, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध, छापो पहिरियों साल 2013 ईस्वी। वतन तुंहिंजी मिटी ओढ़े सुतासीं, नसीर मिर्ज़ा। वक़्तु कंहिं रेशमी थान वांगुरु मुंहिंजे ज़हन में खुली रहियो आहे ऐं मूंखे पंहिंजे ॻोठ टंडे ठोड़े जो उहो वक़्तु यादि अची रहियो आहे जॾहिं 60 वारे ॾहाके में सिराज साहब जो ख़ानदान आरज़ी तौरु टंडे ॼाम मां लॾे अची असांजे ॻोठ में रहियो। उस्ताद मोहम्मद याक़ूब मेमण, अदी फ़ामीदा हुसैन, अब्दुल हक अज़ीम, अदा इनाम मेमण ऐं अदी अनीसा वग़ैरह। हीउ टंडो ठोड़ो जंहिंजो ॿियो नालो कलीचाबाद वियो आहे, उन्हीअ में ई ख़ानदान सचल साईं जे पहिरें मौलिफ़ मिर्ज़ा अली कलीच बेग ऐं सिंध जे पहिरें मुस्लमान एडवोकेट जनरल ख़ान बहादुर सिकंदर बेग मिर्ज़ा वारनि जी ऐन हवेलीअ आॾो अची रिहाइश पज़ीर थियो हो। तॾहिं टंडे ठोड़े में केॾो न इल्मी अदबी माहौल हूंदो हो ऐं हिक पासे कुतुब खाना कलीच, बाबे कलीच, साम्हूं बाग़ ई बाग़, परियां पिञारी वाह ऐं ॿिए पासे फुलेली वाह ऐं उन जे किनारे सां वण ई वण ऐं उन्हनि जे भरिसां तालीमी इदारा ऐं उन्हनि ई दर्सगाहुनि मंझां मिर्ज़ा कलीच बेग प्राइमरी स्कूल में साईं मोहम्मद याक़ूब मेमण साहिब जन प्राइमरी उस्ताद हेड मास्टर हूंदा हुआ ऐं हेॾां सिराज साहिब सिंधी अदबी बोर्ड जे बुक स्टॉल जो मैनेजर ऐं पोइ असिस्टेंट सेक्रेटरी बनायो वियो, जितां निहायत जल्द टिमाही महिराण ऐं गुलफुल जहिड़ा रिसाला जारी थिया ऐं सिंध अंदरि सिंधी अदब रोशन ख़यालीअ सां रोशन थियणु शुरू थी वियो। ऐं उते जोए साहिब जी सोबत तुफ़िल सिराज साहिब खे शेख हयात, जमाल अबड़े ऐं रसूल बख़्श पली जे साहिब जहिड़नि सुजाग दिमाग़नि सां शनासाई थी ऐं ईअं हिक ॿिए जी सोबत ऐं साथ सां ई सभु रची रेटा ऐं रतोल थींदा विया। तॾहिं तनवीर अब्बासी साहिब पंहिंजो ई शेर बि त उन ई ज़माने में लिखियो, प्यार छुही वियो असां सभिनी खे सोना थी विया आहियूं। 1962 ईस्वी धारे सिराज साहिब जे कहाणियुनि जो पहिरियों मजमूओ ए दर्द हलिया ज़ाहिर थियो। तॾहिं मजमूए में आयल हिकु कहाणी बहणीअ सबबि त ख़ासि तरह त हिन जे अदबी शोहरत खे 4 चंड लॻी विया। उन मजमूए खां पोइ संदसि नज़रिया साज़ तहक़ीक़ी किताब सिंधी ॿोली शाया थियो त हिंद सिंध में उन जी हैरत अंगेज़ तहक़ीक़ आधार सिराज साहिब जो शुमार ऐं फू जवानीअ में ई लिसानियात जे माहिरनि में थियणु शुरू थी वियो ऐं उहो दौरु हो जॾहिं सिंध जा वारिस कलमकार सुजाग थी चुका हुआ ऐं सिंध सां थींदड़ हाञनि जी तदारुक लाइ सभिनी कलम धणनि जा कलम तहरुक में अची चुका हुआ। उहो सन 60 वारो ॾहाको हो। भेनरुनि मंझां अदी अनीसा त मुंहिंजी भेणुनि सां गॾु ऐं बिन असांजे घर जे भरिसां वारे स्कूल में पढ़ंदी ऐं असांजे घर ईंदी वेंदी हुई ऐं मूंखे यादि आहे हीअ सभु भेण भाइर मूंखे चंड सितारनि वांगुरु ई भासंदा हुआ ऐं उन्हनि में ई सिराजुल हक़ मेमण साहिब त जहिड़ो कर नंढड़ो देवता पियो नज़र ईंदो हो। भायां थो ज़हीन ऐं हसीन सिराज साहिब उन वक़्तु सरकारी नौकरीअ में हुआ, पर उन खां शायदि 2-3 साल अॻु ई त हैदराबाद में मोहम्मद उस्मान डीपलाई साहिब जी डीपलाई प्रेस में रुपए रोज़ ते किताबनि जा प्रूफ पढ़ंदा हुआ ऐं उन ई ज़माने में डीपलाई साहिब खे 2 किताब चीन में हारियुनि खे ज़मीन कीअं मिली ऐं ॿियो किताब ॾखिण मां थो सिज उभिरे तर्जुमो करे बि ॾिना हुआ। चवनि था उन ई डीपलाई प्रेस जे कंहिं कुर्सीअ ते कम में मुनामिक वेठल हिन ख़ूबरू सिराज ते मोहम्मद इब्राहिम जोए साहिब जी जीअं ई पारस निगाह पई हुई, हिन नौखेज़ प्रूफ रीडर ऐं मुतरजिम सिराज साहिब जूं सभई राहूं सोन जूं थी वियूं हुयूं। तॾहिं डीपलाई साहिब जे प्रेस मां जोए साहिब हिन हीरे खे खणी सिंधी अदबी बोर्ड जे मुंडीअ में वञी जड़े छॾियो। 1 यूनिट लागू थी चुको हो ऐं शरीफ़ कमीशन सबबि दिलनि में नफ़रत जूं बाहियूं भड़की चुकियूं हुयूं। इजो न्याज़ हुमायूनी साहिब पंहिंजो ई बेपनाह ताक़तवर शेर उन ई ज़माने में त लिखियो हो, रोंदे रोंदे
नेर खुटी विया, लहू अची वियो लुड़कनि में, आउं कीअं खिलंदे खीर पियां, मुंहिंजी सिंधड़ी आहे सुॾकनि में। हेॾां ॿिए पासे वरी शेख हयात साहिब सिंध में आवाज़ उभारियो, मूं शोला शोला गीत, जीअं तुंहिंजो चारो रोशन थिए। तॾहिं नसर में पंहिंजी शोला बयानीअ सां सिंध जे जोधनि दोधनि ऐं सोढनि लाइ हिकु ज़बरदस्त जंगनामो नाविल जे असलूब में सभ खां अवल सिराज साहिब ई तहरीर कयो ऐं नालो रखियईंसि पड़ाॾो सोई सॾु, जेको असल में त तुरखाननि जे बदतरीन दौर में सिंध सां थियल हाञनि जो तज़किरो आहे। पर दरे पर्दा हर दौर में सिंध में आयल धारियनि जी लोध यलगार ऐं पंहिंजनि खे अखियूं पटे रखण जो ज़बरदस्त दर्स बि उन में आहे। सिंधी ॿोलीअ में नावलनि जी ट्रियालॉजीअ जो बुनियादु रखंदड़ सिराज सां पंहिंजी ज़ाती तालुक बाबति बि कुझु लिखंदो हलां, ऐं उहा ॻाल्हि बि केतिरा ई साल पुराणी आहे। जॾहिं कराचीअ में कंहिं अदबी महफ़िल में मौजूदु हो जो मूं अॻियां वधी ज़िंदगीअ में पहिरियों भेरो साणसि हथु मिलाए खेसि पंहिंजो तारीफ़ करायो, तॾहिं मुंहिंजी हैरत जी इंतिहा न रही जॾहिं पंहिंजे गंभीर आवाज़ में मुंहिंजे चहिरे ॾांहुं ॾिसी बेअख़्तियार चयो हुआऊं, अच्छा त तूं आहीं नसीर मिर्ज़ा। तॾहिं दिलि में ख़ुशि थी चयो हुउमि, वाह, माना त सिराज साहिब जहिड़ी हस्ती मुंहिंजे नाले ऐं कम खां अॻे ई आगाह आहे। बाद में 90 वारे ॾहाके में शेख हयात फाउंडेशन जेके मीटिंग में लिखण वारो कलम मूं पाण वांगुरु ई संदन खाॿे हथ में ॾिठो ऐं पोइ मीटिंग बाद राति जी मानी वक़्तु संदन ई रिहाइशगाह ते असीं डाइनिंग टेबल ते वेठासीं त जोए साहिब, महताब राशिदी आपा रब्बानी आगरे साहिब ऐं जमाल रिंद जी मौजूदगीअ में मूंखे सिराज साहिब जे ई भर में वेहण लाइ कुर्सी नसीब थी हुई। अड़े वाह, ॾिठमि उते बि हिननि कंहिं बि डिश मां कुझु बि कढण लाइ मूं वांगुरु ई खाॿे हथ खे पे घणो इस्तेमालु कयो, तॾहिं रही न सघियोसि ऐं चई ॾिनो हो मान, साईं आउं बि तव्हां वांगुरु खाॿड़ी लाहियां। तॾहिं फौरन मिठी मुर्क सां वराणियाऊं, नसीर ही आउं ई छा बाबा, मुंहिंजे घर जा सभु भाती खाॿड़ी लथई। ताज़ो रब्बानी साहिब जी कहाणी कुलियात आबियात ते महाग लिखाइण लाइ अदी फ़हमीदा हुसैन मार्फत खेसि मुसवदो मोकिलियुमि त उन तहरीर में रब्बानी साहिब जो तज़किरो पोइ अवल मूं ई बाबति अहिड़ा शानदार ऐं सोन में तोड़ जहिड़ा लफ़्ज़ लिखियाऊं, नसीर मिर्ज़ा जो हुकुम आहे त रब्बानीअ जी कहाणियुनि ते कुझु लिखी मोकिलियां। सुहाणी नसीर जहिड़े प्यारे शख़्स खे कीअं ना उमेदु करियां, जंहिं मुंहिंजे नज़र में अदब ऐं फ़न में अहिड़ो नाम ऐं मर्तबो हासिलु करे वरितो आहे जंहिंजो हू लाइक़ु बि आहे ऐं मुस्तहिक़ बि। सिराज साहिब जा पाण बाबति उहे लिखियल लफ़्ज़ पढ़ी ख़ुशीअ में उन वक़्तु जीअं लुड़क लाॾणु शुरू करे ॾिना हुअमि, इजो ईअं ई संदसि लाॾाणे जी ख़बर ॿुधण सां अखियूं अश्कबार थी वियूं हुअमि। तॾहिं मूंखे संदसि पहिरें कहाणी मजमूए जे सरनामे ते दर्ज न्याज़ हमायूनीअ जी हीअ सिट यकदमि अखियुनि जे आॾो उभरी आई, ऐं दर्द हली आ त यादुनि जे जज़ीरे में हलूं। सिराज साहिब सिंध जा निहायत उमीद परस्त ऐं वतन जे रोशन आईंदे ते वेसा रखंदड़ अज़ीम कलमकार हुआ, जन पंहिंजे नावल पड़ाॾो सोई सर जे इंतिसाब में लिखियो हो त सिंध जे अगूणनि हाणोकनि ऐं ईंदड़ वक़्त जे सूर्य सोढनि जे नाले। ऐं अॼु उन अंत सां पढ़ण बाद मूंखे पक आहे त सिंध जे सिंधी समूंड किनारे माई कोलाचीअ वारे शहर में काल्ह लहद में जॾहिं पाण लही चुका हूंदा, तॾहिं सिंध जे माज़ीअ वारा सभु सूर्य दोदा जोधा ऐं सूरमा पड़ाॾो सोई सॾ वारे हिन बहादुर लेखक सिराज साहिब जे एज़ाज़ ऐं आजियां में यकदमि ई उथी बीही रहिया हूंदा ऐं एतराम सां खेनि सलामी ॾियण लॻा हूंदा। सिराज सिंध जो आशिक लेखक आफ़ताब अबड़ो। सिराज लक मेमुण सिंध जे उन्हनि अहम शख़्सियतुनि मां हिकु आहे जन लाइ लतीफ़ साईं चयो आहे त मूंसे ॾिठा माए जनी ॾिठो पिरीअ खे, तनी संधी का करे न सघां ॻाल्हिड़ी। सिराज सिंध जो उहो सपूत हो जंहिंजो हर अमल सिंध जे तरक़ी ऐं सुधारे लाइ वाॻियल हो। हू जंहिं बि शोबे में रहियो इंतिहाई मुतहरिक ऐं बाख़बर रहियो। खेसि पंहिंजनि ऐं परावनि जी चङी पर ख़बर हुई कहिड़ी रिथा सिंध जे भलाईअ में आहे ऐं कंहिं मनसूबे खे मनफ़ी अंदाज़ में वठंदो हो। मां सिंध खे
कहिड़ो मुमकिन ख़तरो थी सघे थो उन जो खेसि चङी रीति इदराक हो। पीपल्स पार्टीअ जे पहिरें दौर में जेके चङा फ़ैसिला थिया उन्हनि में सिराज साहब जो कंहिं न कंहिं हवाले सां सलाह मशवरो शामिल हो। सिराज साहब जी दिली ख़्वाहिश हुई त शाह जे रिसाले जे मयारी ऐं जामे लुग़त जोड़िजे, जंहिंमें हर लफ़्ज़ जो रोमन लपीअ में तलफ़ुज़, उन जो धातु रूट, त उहो लफ़्ज़ कहिड़ी ॿोलीअ सां तालुक़ रखे थो, धातुअ मुताबिक़ उन जी माना, मसलन शमशीर, शम, नह, शेर, शींहं, उहो लफ़्ज़ अरबी ॿोलीअ जो आहे जंहिंखे तेग, तलवार ऐं ज़ुल्फ़कार बि चवंदा आहिनि। शाह साईं उनखे तरार तौर बि इस्तेमालु कयो आहे। अंग्रेज़ीअ में स्वॉर्ड, फ़ारसीअ में बि शमशीर चवंदा आहिनि। उन लफ़्ज़ जी आम रवाजी सिंधी लुग़त मुताबिक़ माना ऐं शाह साईं जी मख़सूस माना ॾिजे ऐं हवाले तौर बैतनि में उन जो इस्तेमालु सम्झाइजे, उन कम लाइ मूंखे असिस्टेंट तौरु मुक़ररु कयऊं। कुझु वक़्तु संदन निगरानीअ में कमु कयुमि ऐं ॾाढो पिरायुमि, पर पोइ हिकु त संदन मसरूफ़ियतूं वधी वियूं, ॿियो त कम जी नोयत तमामु मथां ई हुई, जंहिं ताईं मां पुॼी न थे सघियुसि। हर लफ़्ज़ जो धातु कढणु आसान कमु न हो। ॿियो त सिराज साईं जो ॿोलीअ बाबति पंहिंजो नज़रियो हो जेको बिल्कुलु हक़ीक़त ते मबनी हो। मसलन असुलु लफ़्ज़ अखि आहे, उन मां पोइ आंख थियो, बुनियादी लफ़्ज़ भित आहे, हिंदी में उहो भात थियो वग़ैरह। उन खां पोइ साॻी डिक्शनरीअ बाबति फ़क़ीर मोहम्मद लाशारीअ खे बि आछ कयऊं, पर हू बि हाम भरे न सघियो। आख़िर में पाण वेही कार्डनि ते कमु कयऊं। बकौल मैडम फामिदा जे त काफ़ी कम उकलाए विया हुआ। जेकॾहिं उहा लुग़त शाया थिए त शाह लतीफ़ खे सम्झण में तमामु घणी आसानी थींदी। सिराज साईं संगत साथ ऐं नौजवाननि खे हिमथाईंदे हमेशह उहा सलाह ॾींदो हो त वक़्त जी रफ़्तार खे सम्झो, जीअं सुधरियल समाजनि में थी रहियो आहे अहिड़ा तरीक़ा अख़्तियार कयो। हिक भेरे मूंखे सम्झायाऊं त आफ़ताब, शाह लतीफ़ ते कमु करणु बिना आसान थी पियो आहे, जो साईंअ जो सॼो रिसालो अधु इंच जी USB में अची वञे थो। उनखे जितां घुरूं आसानीअ सां क्लिक करे ॻोल्हे सघूं था। सॼे रिसाले खे फ़ोड़ण जी हाणे ज़रूरत न आहे। हीउ उहो दौरु हो जॾहिं हिते मल्टीनेशनल कंपनियुनि में बि कंप्यूटर मुश्किल सां मुतारफ़ थियो हो। सिराज लक मेमण बुनियादी तौर अफ़सानवी अदब जो माण्हू हो। संदसि पहिरीं तख़लीक़ महान अदीब कृष्ण चंद्र जी नाविल जब सुबह होती है जो तर्जुमो ॾखिण मां सिज उभिरे थो आहे, जेको मोहम्मद उस्मान ॾीपलाई 1952 ईस्वी धारे शाया कयो। सिंध में ही तरक़ी पसंद सोच जी पहिरीं अहम किताबनि में शुमार थिए थो। उन सां गॾु हिन यूरोप ऐं रूस जे महान लेखकनि जे अहम कहाणियुनि जो बि सिंधीअ में तर्जुमो कयो। संदसि फ़हम ऐं फ़िक्र में रूमानियत रचियल बसियल हुई, जंहिंजो इज़हार हिन पंहिंजे नावलनि पढ़ाॾो सोई सॾु, मरण मूसिया, प्यासी धरती, रमंदा बादल, मुंहिंजी दुनिया हेकल व्याकल ऐं तुंहिंजी दुनिया सभु रंग सांवल में कयो आहे। कहाणीअ जे किरदार साज़ीअ ते खेसि कुदरत हासिलु हुई, जंहिंजो ज़िक्र सिंध जे केतिरनि ई नाले वारनि अफ़साना निगारनि जमाल रिंद, नसीम खल, ग़ुलाम रब्बानी आगरे, जमाल अबरे ऐं अमर जलील बि कयो आहे। सिराज साहब खे सिंधी ॿोली ऐं सिंधी सकाफ़त सां ईमान जी हद ताईं प्यार हो। हिन जेको लिखियो, पढ़ियो ऐं ॻाल्हायो उन जो मुहवर सिंध ऐं सिर्फ़ु सिंध हुई। सिराज साहब नाविलनि सां गॾु दर्सी किताब अंग्रेज़ीअ मां तर्जुमो करे के उसूल ऐं ज़ाब्ता जोड़िया त सिंधीअ में तर्जुमा हिन रीति कबा आहिनि। सिराज साहब जॾहिं सिंधी अदबी बोर्ड में हो त हिन सिंधी ॿोलीअ जे दुरुस्त इस्तेमालु, जोड़ जक ऐं बीहक जे निशानियुनि जे क़ाइदनि ज़ाब्तनि बाबति अहम ऐं मिसाली कमु कयो, जेके सिंधी ॿोलीअ में रहनुमा उसूल मञा वञनि था। सिंधी ॿोलीअ जे बुनियाद बाबति संदसि लिखणु हिकु अजीब हादसो हो। 1959 ईस्वी धारे डॉक्टर नबी बख्श खान बलोच जो हिकु तफ़सीली मज़मून सिंधी ॿोलीअ जी मुख़्तसर तारीख़ मेहराण में छपियो, जंहिंजो मोल मतन उहो हो त सिंधी ॿोली पंहिंजी तानी पेटे ऐं जोड़ जक जे हवाले सां सामी ॿोलियुनि अरबी, इबरानी ऐं तुरानीअ मां निसरी निर्वार थी आहे ऐं सिंधी ॿोलीअ जो सोतियाती सिरिश्तो अरबीअ मां वरितलु आहे। अहिड़े मौक़िफ़ सिंध सां अथाह प्यार कंदड़ तरक़ी पसंद लेखकनि खे छिरकाए छॾियो। सिंध में हलचल पैदा थी, पर उनजो जवाबु लिखण लाइ को तयारु कोन हो। पोइ साईं इब्राहिम जोए, डॉक्टर तनवीर अब्बासी ऐं मौलाना ग़ुलाम मोहम्मद गिरामीअ जी हद खां वधीक इसरार ते सिराज खे संदरो ॿधणो पियो।
हिन लगातार 5 वरिया गोॾो भञी उन मौज़ूअ ते मुतालियो कयो। 6-7 भेरा मोहन जे दड़े जा भेरा भॻा। रातियुनि जो रातियूं रही मुख़्तलिफ़ ओञाणनि ते कमु कंदो रहियो। संदसि इश्क जी हद उहा हुई जो राति जो ख़्वाब में बि मोहन जे देश जा मिटी हाणा चापू ऐं ॾाढ़ीअ वारा माण्हू साणसि कचहरियूं कंदा हुआ। ईअं जीअं ससुईअ खे विंदुर जी वाट वणनि थे ॾसी। सिराज साहब ॾाढो सिंधी ॿोलीअ जे बुणबुणियाद वारो केस इंतिहाई गंभीर बणिजी वियो। न सिर्फ़ु खेसि हिते जी रिवायती आलिमनि खे जवाबु ॾियणो पियो, पर अंग्रेज़ी मुहक़क़नि मोहन जे दड़े जी खोटाईअ वक़्तु जेके अनुमान कढिया हुआ ऐं जेके ग़लतियूं कयूं हुयूं उन्हनि खे बि दुरुस्त करणो पियो। उहा सॼी वार्ता संदसि किताब सिंधी ॿोलीअ में ॾिसी सघिजे थी। सिराज साहब तारीख़ी हवालनि सां उहो साबित कयो त सिंधी ॿोली हिन धरतीअ जी पैदावार आहे। संस्कृत ऐं ॿियूं प्राकृतूं हिन मां फुटी निकितियूं आहिनि। सिंधु लिखत इंडस स्क्रिप्ट मां बराहमी ख़त वजूद में आयो ऐं जंहिं मां पोइ संस्कृत लपी जुड़ी जग मशहूर क़दीम आसारनि ऐं लिसानियात जा माहिर J.R. हंटर, सीजीगेट ऐं मिस्टर सिडनी स्मिथ बि उन राय जा हुआ। सिंधी ॿोलीअ जी बुणबुणियाद बाबति सिराज साहब पंहिंजी राय बल्कि ईअं चइजे त मुकमिल थीसिस तहक़ीक़ जी मञियल उसूलनि मुताबिक़ किताबी सूरत में सिंधी ॿोलीअ जे नाले सां 1964 ईस्वीअ में शाया कराई, जंहिंजा मौज़ू आहिनि सिंधी ॿोलीअ जी तारीख़, सिंधी तमदुन, मोहन जे दड़े जी सिंधी ॿोली, संदसि असलूब ऐं पेशकश जो अंदाज़ बिन निरालो आहे। हिकु वकील वारो सिंध जे अदबी अदालत में केस हली रहियो आहे त सिंध जी सकाफ़त असुलु आहे या धारियनि मोहन जे दड़े वारो ख़त लपी हितां जो आहे या कनि ॿियनि लोकनि जो। सिराज साहब केस जे सभिनी पहलुअनि ते तारीख़ी हवालनि सां बहस कयो। संदसि साम्हूं वकीलनि जो हिकु वॾो असराइतो ग्रुप हो, जंहिंखे सिविल सोसाइटी किताबी दुनिया जे अदीबनि ऐं मज़हबी पेशाउनि जी सपोर्ट हासिलु हुई ऐं हेॾां ही तनहा अदबी अदालत में केस विढ़ी रहियो। संदसि शाहिदियूं ओलह ओभर जे मुल्कनि में मकानी कोर्टुनि ऐं माहौल मां वरितल आहिनि। संदसि केस लगातार 5 वरिया हलियो। आख़िर जीत हक़ जी थी ऐं सभिनी साञा वंदनि एतराफ़ कयो त सिराज साहब जा दलील वज़नाइता ऐं ठोस सबूतनि ते ॿधल आहिनि। को बि ज़ी फ़हम इंसान उन्हनि खां इनकार करे न सघंदो। सिराज साहब मोहन जे दड़े जी ॿोलीअ ते तहक़ीक़ हिकु आशिक़ मुहक़क़ जी हैसियत में कई आहे। डुंगर ॾोरण सदाहितनि माण्हुनि जो कमु न आहे, उन लाइ अंदर में झीर हुअणु लाज़मी आहिनि। उहो कमु प्रोफेशनल मुहक़क़नि खां घणो मथे आहे। मिस्री सुमेरी फेनिशन वग़ैरह क़दीम लपियुनि जे अंगड़ियुनि खे हिक ॿिए सां भेटे के मफ़रूज़ा या हथ ठोकिया लफ़्ज़ ठाहिण सां असुलु नतीजा कोन निकिरंदा आहिनि। इंडन भरण सां अलजबरा जा ॾुखिया हिसाब हल करे कोन सघिबा आहिनि। मोहन जे दड़े जी ॿोलीअ जो भोरो उहो भञंदो जंहिंखे सिंधी ॿोलीअ जी सोतियाती उसूलनि, नहवी तरकीबुनि, अॻियाड़ियुनि, प्रीफिक्सिस पछाड़ियुनि, सुफिक्सिस लॻाइण जे बुनियादी उसूलनि जी मुकमिल ॼाण हूंदी ऐं उन खां सवाइ उन मुहक़क़ लाइ बिना ज़रूरी आहे त खेसि सिंध जी तमदुनी ओञाणनि ऐं लाड़नि जी चङीअ पर ॼाण हुजे, छाकाणि त तारीख़ी तौरु सिंध पंहिंजी तमदुनी रिवायतुनि खे हर हाल में बरक़रार रखियो आहे। अहिड़ो को बि समूह न आयो आहे जो असांजी तमदुनी धारा में का वॾी विथी आई हुजे। असांजे खाइण पीअण, ॼमण मरण, कचहरियूं करण, हिक ॿिए सां साथ ॾियण जो सिलसिलो अॼु बि तक़रीबन उहो ई आहे। दिलनि, मटनि, दखियुनि, चाॾियुनि, पारनि, तोरनि, कौरनि वग़ैरह जी घड़त तक़रीबन साॻी आहे जेका मोहन जे दड़े मां लधल मिटीअ जे थांवनि जी आहे। उन्हनि ते अॼु सूदो साॻिया चिट चिटिया वञनि था। ॾांदनि जे झुलनि, उठनि जे महारनि वग़ैरह जी घाड़ पिणु उहा ई आहे। शहरी आलिम तोड़े ॿाहिरियां इसकार सिंध जे उन्हनि निरालियुनि विथुनि खे आसानीअ सां न सम्झी सघंदा। उन लाइ तमामु ज़रूरी आहे त सिंध जे उन्हनि सकाफ़ती उञाणनि खे उन्हनि जी असली माहियत मुताबिक़ सुञाणिजे। सिराज साहब उन खां बि वधीक निशानियुनि जो मुल्ह कथियो आहे ऐं सिंधी ॿोलीअ जी सोतियाती सिरिश्ते खे साम्हूं रखंदे मोहरनि तोड़े ताइथनि ते उकिरियल लिखियल लफ़्ज़नि जूं बामानी पढ़णियूं बि ॿुधायूं आहिनि जेके हीअं सां हंडाइण जहिड़ियूं आहिनि। सिराज साहब उन्हनि में तारीख़ी तसलसल,
इल्म लिसानियात जी फिलोलॉजी मुताबिक़ ॾेखारियो आहे। साॻिए वक़्तु इल्म इश्तिक़ाक़ एटिमोलॉजी जे इल्मी ऐं अक़ली बुनियादनि खे उन्हनि लफ़्ज़नि जो छेद कयो वियो आहे। उन ॾिस में ॿियनि आलिमनि बि काफ़ी लाभायतियूं कोशिशूं कयूं आहिनि, पर सिराज साहिब जो दॻु सिधो आहे। काश सिराज साहिब जी उहा थीसिस वरी ॾहाके में अंग्रेज़ीअ में पेश कई वञे हा त हूंद सिंधु लिखत बाबति तहक़ीक़ में बैन अल-अक़वामी सतह ते काफ़ी अॻु भराई थी चुकी हुजे हा। ऊंदहि में लठियूं हणण वारनि खे सहाई मिली वञे हा। वरी बि चङी ख़बर उहा आहे त 2 साल अॻु उन जो अंग्रेज़ी तर्जुमो सिंधी लैंग्वेज जे नाले सां शाया थी चुको आहे। उहा हिकु तारीख़ी हक़ीक़त आहे त सिंध में अहिड़ा सपूत हादसाती तौरु जनमु वठंदा आहिनि ऐं पंहिंजे सलाहियतुनि सां अहिड़ो मुक़ाम हासिलु कंदा आहिनि जिते रुसण आम ख़ासि जे वस खां रसण आम ख़ासि जे वस खां मथे हूंदो आहे। संदन किरदार ऐं उसूल ईंदड़ वक़्त लाइ संगे मील साबित थींदा आहिनि। जहिड़ो रीत शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे पंहिंजो रुतबो जोड़ियो, सचपच त सिंध हिकु मौरिख़ मुहक़िक़ आशिक़ अज़ीम लेखक ऐं सहाफ़ीअ खां महरूम थी वई। अहिड़ी घण रुखी शख़्सियत जी पैदा थियण में वक़्तु लॻंदो, तेसीं इल्मु अदब जा घण घुरा खेसि पिया यादि कंदा।